सां ज़ुल्म थियो आहे मूंखे घणा ॾींहं थी विया आहिनि पुलिस छा थी चए 12 ॾींहं पहिरें ॾींहुं चयूं त 2 ॾींहं असांखे छॾियो असां कातलनि खे गिरफ़्तार कंदासीं हुन में हाणे वञूं था त हिकु मिले कोन थो इहो मिले थो त चए थो असां त तव्हांजे ॻोल्हा में आहियूं कन कुझु बि कोन था असां हली हली बि चाहियूं वधीक उन्हनि खे चओ त असांखे अदालत कनि असांखे इंसाफ़ खपे ज़ुल्म असां सां कयो अथनि बेगुनाह बेसबब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अदा जीअं त हीअ असांजो जेको नौजवान आहे शहीद अलयार लुंड जंहिंखे नामालूम माण्हुनि काज़ी अहमद शहर में ॾींहं ॾिठे जो जेको आहे सो गुरुदुरान मुज़ाहिमत ते क़तूल कयो जंहिंखे 12 ॾींहं गुज़री विया आहिनि तव्हांखे सहाफ़ी भाइर जेके काज़ी अहमद जा आहियो या कारोबारी माण्हू आहियो तव्हांखे ख़बर हूंदी त जंहिं ॾींहुं अलयार लुंड शहीद जो उन ॾींहुं असां नेशनल हाईवे ते जेको धरणो मयो हो उन में DSP साहिबु आहे SHO काज़ी अहमद आहे जंहिं असांखां 2 ॾींहंनि जो स्पेस घुरियो उन 2 ॾींहं खां 12 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिन टाइम ताईं के बि क़ातिल गिरफ़्तार न करे सघी असां वरी बि SSP शहीद बेनज़ीराबाद खां DIG सिंध खां मुतालबो था कयूं त बराई महिरबानी जेके पुलिस जवाबदार आहिनि पुलिस इंक्वायरी करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे छा नालो तव्हांजो मुंहिंजो नालो सावण आहे मालूम त अलयार भाइटियो आहे लेकिन इन्हनि खे कातिलनि खे जल्दी गिरफ़्तार कयो असांजी अपील वॾनि माण्हुनि ऐं DSP SP ऐं DIG सिंध खे ज़ोरदार अपील आहे की मिसाल जी ॻाल्हि असांजो पुरअमन एहतजाज आहे ऐं असां मिसाल जे ते प्रेस कयूं पिया था अगरि असांखे अहिड़ो मौक़ो को बि न ॾिनो वञे की असां रोड ते सुम्ही पऊं असांजे पुठियां भले गाॾियूं हलाए छॾीनि असां उहो बि कंदासीं लेकिन बराए महिरबानी पुलिस छा थी चए पुलिस त का ॻाल्हि क़बूल कान कई आहे कंहिं बि कान कई आहे लेकिन असांजी अपील हिन नवाब शाह ज़िले जे माण्हुनि खे आहे जेको ताक़तवर आहे जेतिरो बि हुन खां थी सघे थो असां सां गॾु हुजे असांजी ॿुधे ऐं असांजो इंसाफ़ कयो वञे लेकिन नवाब शाह ज़िलो महफ़ूज़ न आहे उहो कमु जेको शिकारपुर में जे कमपात में काज़ी अहमद शहर में ॾींहं ॾिठे जूं फुरूं दुनिया खां लेकिन ॾिसो असांजो शहीद वापसि नथो अची सघे लेकिन असांजी पुरअमन एहतजाज आहे की हिननि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे ॾींहं ॾिठे धाड़ा फुरूं बंदि कयूं वञनि ऐं पुलिस आहे उहा मिसाल महिरबानी असांजे खे शुक्रिया अलयार असांजे पाड़े जो भाइटियो असांजो सूबेदार खे अर्ज़ु आहे DSP खे अर्ज़ु आहे महिरबानी करे असां ईअं चऊं था सीट छॾे ॾियूं असांखे कातिल ॻोल्हे ॾियनि ऐं नवाब शाह जे अमीरनि खे असांजो अर्ज़ु आहे जाम साहिबु असांजो अमीर आहे कंहिंखे चवे असां सां हिमायत कराइनि कातिल लभनि काज़ियुनि में तमामु ॾोह गुनाह जाम थी विया आहिनि सरदारी होस तक असांजी अपील आहे ज़ाकिर खे हुबदार साहिब खे नूर नवाज़ खे हिननि सां हेल्प करनि ग़रीबनि सां जिन जा कातिल लभनि न हिननि जी कंहिंसां दुश्मनी आहे न छा SP साहिब खे असांजी अपील आहे DIG साहिब खे असां ईअं कोन था जो सूबेदार कुर्सी छॾींदे असांखे कातिल ॻोल्हे ॾींहुं महिरबानी थी सघे असांखे ॻोल्हे अदाई काज़ी जी सूरत हाल आहे जेका इंतिहाई ख़राब तर थींदी पई वञे ॾिठे जो फुरूं पियूं थियनि 12 ॾींहं पहिरियों शहीद अलयार लुंड खे कातिल रोड ते जेको आहे कारोबारी माण्हू आहे हुनखे जेको आहे गोलियूं हणी हुनखे शहीद कयो आहे पर काज़ी जी पुलिस इंतिज़ाम में अलाए छो अॻो निंड में सुतल आहे या ही गैर क़ानूनी जेके धंधा आहिनि हुननि जी सरपरस्ती पई करे हुननि जूं मंथलियूं पई वठे या त पुलिस पाण ॾोह थी कराए या त जेको आहे पुलिस ॾोहनि सां मिलियल आहे असां सिंध तरक़ी पार्टी जे प्लेटफॉर्म तां लुंड बिरादरी सां हर मामले में गॾु आहियूं और उनके हर सहकार जो यकीन ॾियारियूं था ऐं पुलिस खां जो पुलिस जे आला इदारनि खां DIG खां मुतालबो कयूं था काज़ी अहमद जे DSP खे काज़ी अहमद जे SHO खे फ़ौरन हटायो वञे ऐं काज़ी जे शहरनि मां भेजे